दोस्तों अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। अल्लाह जा प्यारो जन्नत जा हक़दारो शाह अल्लाह खुश लगा पिया रखे। दोस्त तव्हांजी मुंहिंजे ख़्याल में सुभाणे न ॿिए ॾींहुं ईद आहे, बल्कि अल्लाह खे इहा ई दुआ आहे त अल्लाह सही 30 रोज़ा पूरा करे। बहरहाल अॼु मूंखे फजर जी नमाज़ में एॾी ॼण हिकिड़ी तकलीफ़ थी आहे, एतिरी ॼण तकलीफ़ थी आहे जो रब थो ॾिसे। बसि ईअं पोइ ॼण सम्झा त ॼण दुनिया जी अलविदाई थी वञे। बहरहाल या नसीब आहे, रमज़ान अल मुबारक जो महीनो अहिड़ी हिकिड़ी दिलि में जाइ ॾेई वियो जो वेंदे वेंदे त तकलीफ़ ॾाढी ॾिए थो। मथां तव्हांखे सुभाणे तकलीफ़ अचे पाकिस्तान वारो। बहरहाल रमज़ान अल मुबारक जो महीनो हिकु माशाअल्लाह तबारक अल्लाह रहमत बरकत वारो महीनो हुयो। हमेशह रहमत ऐं बरकत वारनि महीननि जी तकलीफ़ बि मोमिननि खे थींदी आहे। मौला तव्हांखे सलामत रखे। ऐं ईद जे ॾींहं ते काॾे बि प्रोग्राम ठाहियो था त जेतिरो थी सघे पंहिंजी गाॾियुनि जी स्पीड लिमिट जे हिसाब सां रखिजो। मां उन्हनि दोस्तनि खे बि पैगाम थो ॾियां जेके मोटर साइकिल ते बसि पंहिंजी हिकिड़ी फुशर ॾेखारींदा आहिनि। बहरहाल अल्लाह तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। घर खां ॿाहिरि निकिरो बिस्मिल्लाह तवक्कलतु अलल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ंदा कयो। ऐं जेतिरो थी सघे जीअं चेहरे ते मुस्कुराहट रखी निकिरो था, ईअं ई वरी चेहरे ते मुस्कुराहट रखी वापसि अचिजो। ऐं अल्लाह तव्हांखे पंहिंजी पनाह में रखे। घणो में घणो ख़्यालु कजो, रोड जी स्पीड पंहिंजी लिमिट जे हिसाब सां पंहिंजी जान जो ख़्यालु कजो। अल्लाह तव्हांखे सलामत रखे रब्बुल आलमीन। मोटर साइकिल खे एतिरी स्पीड न ॾिजो। बहरहाल मोटर साइकिल खे स्पीड ॾियण खां पहिरियों अवल इहो सोचिजो ज़रूरु त बाद में मुंहिंजो हशर छा थींदो। मां कंहिंजो मोहताज त न थींदुमि, कंहिंखे इलाज त न कंदुमि त मूंखे थोरो ॿाहिरो चकर हणाइजो, या मां कंहिंजी यादुनि में त मां हिकु खट ते वेही तड़पंदुमि त कोन। बहरहाल हादसनि खां बाद में हज़ारे मसइला अथव। हादसनि खां पहिरियों ई तव्हां संभाले क़दम खणो त हादसनि जे वक़्त में तव्हांखे इहे तकलीफ़ूं न थींदियूं। बहरहाल जान जो ख़्यालु कयो। जंहिं जान ठाही आहे इन जी क़ीमत उन रब्बुल आलमीन खे ख़बर हूंदी, छो त असांखे अलाह ख़लक़ियो आहे। ऐं असांखे ख़लक़ण खां बाद में असांजी क़ीमत बि अलाह खे ई ख़बर आहे। असां पंहिंजे पाण खे विञाए त वेही रहंदा आहियूं, उजाड़े त वेही रहंदा आहियूं, अस्पताल जे वार्ड में त दाख़िल कंदा आहियूं, पर पंहिंजी ग़लतियुनि जी इहे सज़ाऊं हूंदियूं। ख़्यालु कयो मुंहिंजा सुहिणा, मुंहिंजा प्यारा भाइरो। ऐं ईद जो वॾो सॼो ॾींहुं आहे। दोस्तनि सां तव्हांजा प्रोग्राम ठहनि या अज़ीज़नि रिश्तेदारनि ॾे कंहिंजे लाइ बि ईअं सम्झो माना दिलनि में बुग़्ज़ न हुजनि। ऐं ईद जे वॾे ॾींहं ते चेहरे ते मुस्कुराहटियूं हुजनि। ऐं दुश्मन बि साम्हूं अचे त उन सां बि भाकुर पाए ईद मुबारक मिलजो। बहरहाल अल्लाह तव्हांखे सलामत रखे। पंहिंजो घणो में घणो ख़्यालु रखिजो। ऐं ईद जो वॾो सॼो ॾींहुं आहे, नंढनि ॿारनि जो घणो ख़्यालु कजो। घर जा नंढा मासूम ॿार आहिनि न, उन्हनि जो घणो ख़्यालु कजो। ऐं थी सघे अगरि जेके मर्द घुमनि था जा मतां हिकिड़ो जीअं ॿारनि खे हिकिड़ो ॿार रोअनि था न मर्दनि सां गॾु हूंदा आहिनि त वरी उन्हनि ॾे ख़ासि घणी नज़र हुजे। छो त अॼु काका जेके घुमनि था न काका, इन्हनि जे हथ में नंढा ॿार बि हूंदा आहिनि। इहे ॿार रड़ियूं कंदा वेंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदव त इहो पीउ अथसि अलाए छा अथसि, अलाए भाउ अथसि, अलाए मामो अथसि, पर उनखे बीहारे सही तरीक़े सां उनखां पुछो, ठीकु आहे न। उनखां पुछो भाई ॿार कंहिंजो आहे, हे छो थो रहे, ख़ैर त आहे, हज़ारे ॻाल्हियूं। बहरहाल तव्हां पंहिंजी बि थोरी हिमत रखो, पंहिंजा बि थोरा दिमाग़ खोलियो, मोबाइल में तवजा न ॾियो। तव्हांजी अखियुनि जी आॾो अहिड़ी वारदातियूं थी वेंदियूं न जो तव्हां उन्हनि खे नज़रअंदाज़ कंदा आहियो। सुभाणे तव्हांजे बचनि जे वक़्त में बि न ॿिया नज़रअंदाज़ कनि। कोशिशि कयो मुंहिंजा भाइरो, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। बहरहाल ईद जे ॾींहं ते सवारी में सफ़र में स्पीड लिमिट जे हिसाब सां अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे ऐं घणो ख़्यालु रखिजो। घर खां निकिरो बिस्मिल्लाह तवक्कलतु अलल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ऐं जंहिंसां वञो था त पंहिंजे घर जे भातियुनि खे ॿुधायो त मां हिन फलाणे सां वञा थो, ठीकु आहे। अॼु
चेहरनि ते चेहरा चढ़ियल अथव, पंहिंजो ख्यालु रखिजो। वॾी महिरबानी।